हिन वीडियो जे अंदरि पाण परसेंटेज या फ़ी सैकिड़ो जा हिसाब हल कंदासीं। परसेंटेज या फ़ी सैकिड़ो जा हिसाब कहिड़े बि क़िस्म जा थी सघनि था। जॾहिं पाण खे परसेंटेज जा हिसाब हल करणा हुजनि त सभ खां पहिरियां पाण पंहिंजे पेज खे ॿिनि हिसनि में विरहाईंदासीं। पेज जे खॿे पासे खां पाण टोटल, जॾहिं त सॼे पासे में पाण पार्ट्स था लिखूं। टोटल में पाण 100 था लिखूं, छाकाणि त हिते 100 टोटल हूंदो आहे ऐं पार्ट्स खे फ़िलहाल पाण छॾे था ॾियूं। टोटल में 100 लिखण जो मक़सदु इहो आहे त को बि असांखे मिक़दार मिलियलु हुजे, पाण उनखे 100 सम्झंदासीं। अचो त परसेंटेज या फ़ी सैकिड़ो जे हिन हिसाब ॾांहुं था वधूं, जंहिंमें आहे फाइंड आउट 15% ऑफ 60। यानी टोटल वैल्यू मंझां असांखे 15% मालूम करणो आहे। घणा परसेंट मालूम करणो आहे? 15। 15 पाण पार्ट्स में लिखंदासीं। अच्छा, 15% पाण खे कंहिंजो मालूम करणो आहे? 60 जो। यानी असां वटि जेको टोटल वैल्यू आहे उहो आहे 60, या जेको टोटल असां वटि मिक़दार आहे उहो आहे 60। पाण टोटल वारो जेको असांजो पेज जो हिसो हुयो उन में पाण 60 खे लिखंदासीं। हीउ थी वियो असांजो 60। अच्छा, हाणे 60 जो 15% छा थींदो इहो असांखे ख़बर नाहे। इन लाइ पाण खे हिते वेरिएबल वठिणो आहे, पाण वाए था वठूं। इन खां बाद में ॿिन्हिनि पासनि जे हेठिएं वैल्यूज़ खे या अघनि खे ॿिनि पासनि जे ॿियनि वैल्यूज़ सां, मथियनि वैल्यूज़ सां ज़रब करणो आहे, जंहिंखे पाण क्रॉस मल्टीप्लाई चवंदा आहियूं। हीउ थी वेंदो 100 वाए बराबरि 60 × 15। इनखे पाण अॻिते हल कयूं त इहो थी वेंदो वाए बराबरि 60 × 15 या 60 ज़रबिया 15 वंडिया 100। इनखे अॻिते हल कयूं त हिन जो जवाबु ईंदो 9। यानी 9 15% आहे 60 जो, या 9 इज़ 15% ऑफ 60। फ़ी सैकिड़ो सां लाॻापियल हिकिड़ो ॿियो हिसाब असां वटि आहे, जंहिंमें आहे हाउ मेनी परसेंट इज़ 24 ऑफ 80। यानी हिते असांखे टोटल मिलियलु आहे 80 ऐं उनजो जेको हिसो मिलियलु आहे 24 अचे थो, उहो बि मिलियलु आहे, पर इहो असांखे मालूम करणो आहे त उहो घणा परसेंट आहे, यानी 24 80 जो घणा परसेंट आहे। इन जॻह ते पाण वाए था वठूं। उन खां बाद में त क्रॉस मल्टीप्लिकेशन आहे, 100 खे 24 सां ज़रब, 80 खे वाए सां ज़रब। इहो बराबरि छा थी वेंदो? 80 वाए बराबरि 24 ज़रबिया 100। अॻिते हल कयूं त वाए बराबरि थी वेंदो 2400 वंडिया 80। अगरि असां 80 सां वंड कयूं त जवाबु ईंदो 30। यानी वाए जो वैल्यू असां वटि घणो आहे? 30। इन जो मतिलबु इहो थी वियो त 24 जेको आहे 80 जो 30% आहे। पाण चई सघूं था 24 इज़ 30% ऑफ 80। अचो त हिकिड़े ॿिए हिसाब जी तरफ़ हलूं था, जंहिंमें आहे 36 इज़ 12% ऑफ वाट। यानी 12% 36 अचे थो, कंहिंजो को बि वैल्यू कोन्हे, इन जे करे पाण वेरिएबल वरितो आहे वाए। बाक़ी पाण खे ख़बर आहे त 12% असांखे मालूम करणो आहे। 12% उहो जेको मालूम थियल आहे उहो घणो थो अचे? उहो अचे थो 36। घणो? 36। 12% कहिड़े अदद जो? उहो टोटल अदद असांखे न मिलियल आहे, जंहिंजे करे पाण हिते वाए वठूं था। हाणे सादो तरीक़ो आहे, क्रॉस मल्टीप्लाई कराईंदासीं। क्रॉस मल्टीप्लिकेशन जो नतीजो छा निकिरंदो? 12 वाए बराबरि 36 ज़रबिया 100। अॻिते हल कयूं त वाए बराबरि छा थी वेंदो? 3600 वंडिया 12। अगरि हिनखे हल कयूं त जवाबु ईंदो पंहिंजो 300। 300 असां वटि अची वियो वाए, यानी 300 असां वटि उहो अदद आहे जंहिंजो 12% 36 अचे थो। पाण चई सघूं था त 36 इज़ 12% ऑफ 300। मां सम्झां थो त पाण परसेंटेज जा जेके टई हिसाब हल कयासीं, जंहिंमें परसेंट मालूम करणो हुयो, जंहिंमें परसेंटेज केतिरी अचे थी उहा मालूम करणी, या टोटल मालूम कीअं कबो आहे, इहो पाण सिखी चुका आहियूं।